पनुआकिल लॻबाइजी थाणे जी हद ॻोठ दिलदार समेजो में समेजा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि पुलिस जी ॻोठ दिलदार समेजो ते काह। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झुंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त भई जी पुलिस जी ॻोठ दिलदार समेजो ते चढ़ाई लेडीज़ पुलिस सां गॾु भई जी पुलिस समेजा बिरादरी जे घरनि में कड़की पई। अब्दुल फताह समेजो ऐं गफ़ार समेजो ऐं ॿियनि जे घरनि मां पुलिस जे जंहिंसां लेडीज़ पुलिस बि गॾु हुई 4 औरतुनि ऐं कुझु ॿारनि खे हिरासत में वरितो। समेजा बिरादरी जा माण्हू मछरजी पिया ऐं पुलिस ऐं समेजा बिरादरी में टकराव थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु पुलिस जो ASI अहमद अली समायर ऐं PC अब्दुल्ला चाचड़ सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पुलिस जंहिं बाद समेजा बिरादरियूं 4 औरतूं खणी बैजी थाणे अंदरि विहारे छॾियूं ऐं हिरासत में वरितियूं ऐं थाणे खे ॿाहिरां गेट हणी छॾियो। जंहिं बाद समेजा बिरादरी माण्हू सख़्तु एहतिजाज कयो, जंहिं बाद आम शख़्सियतनि जी मुदाख़लत ते उहे औरतूं त आज़ादु थी वियूं, पर बैजी थाणे ते हिकु FIR दाख़िल कई वई आहे, जंहिंमें लेखक ऐं ह्यूमन राइट्स अॻवान मीर मोहम्मद समेजो ऐं ॿियनि ॻोठाणनि जा नाला शामिलु कया विया आहिनि, जंहिंजो अंग 22 जे लॻभॻि आहे। बैजी पुलिस मूजिबि त समेजन पुलिस ते हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में FIR दाख़िल कई आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।